मुल्क में कातिल वायरस कोरोना वधीक 25 ॼणनि खां हयातियूं खसे वरतियूं। 1526 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 1,88,926 थी वियो। सिंध में मुतासिरनि जो अंग 72,556, पंजाब में 69,536, KPK में 23,388, इस्लामाबाद में 11,483, बलूचिस्तान में 9,634, गिलगित बल्तिस्तान में 1,337, आज़ाद कश्मीर में 892 थी वियो। करमपुर भरिसां बिगारी पुल वटि पुराणे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग, धनार सूदो, 2 ॼणा क़तल, 2 ज़ख़्मी। बिगारी पुल वटि इंडस हाईवे ते 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग जे नतीजे में काबिल शेख ऐं माल चारींदड़ धनार इमरान मिरानी क़तल थी विया। गोलियूं लॻण जे नतीजे में साईं बख्श बिजराणी ऐं शहजाद सब्ज़ोई सख़्त ज़ख़्मी थी पिया। ऐं मटियारी में क़ौमी अमन कमेटी NPCIH वर्करनि पारां मुफ़्त मास्क ऐं सैनिटाइज़र तक़सीम कया विया। ज़िले मटियारी चेयरमैन इमाम अली बजदाणो, ज़िले सदर वाहिद मरी पारां समें शहरनि में मुफ़्त मास्क विराया विया। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।